70 सालनि खां जेको असांजी सिंधी क़ौम आहे जेके पंजाब साम्राज्य जेको फतेह खेल कॉलोनी जे तौरु हलाए पियो। अॼु जॾहिं असां हिन दौर में हिन वक़्त में पहुता आहियूं तॾहिं न सिर्फ़ु असांजूं प्रिया कुमारी जी सूरत में नियाणियूं जेके आहिनि अॻुवा थियल आहिनि यरगमाल बणियल आहिनि, पर असांजो जेको सिंधू दरिया आहे उहो बि जेको आहे अॻुवा थी चुको आहे। असांजूं जेके हज़ार एकड़ सिंध जूं ज़मीनूं आहिनि उहे बि जेके फ़ौजी वालार हेठि अची चुकियूं आहिनि। जंहिं हद ताईं ॾिठो वञे त असां सिंधी क़ौम जो जेको वजूद आहे उहो वजूद जेको आहे असांजो विकोड़जी चुको आहे। असां अॼु कहिड़ी दांह खणी हिते वियूं, हिकु तरफ़ असांजा वसाइल असांजे हथ में न आहिनि, असांजा शहर जेके असांजे लाइ महफ़ूज़ न आहिनि, ऐं ॿिए तरफ़ असांजूं जेके मासूम नियाणियूं आहिनि उहे बि घरनि मां अॻुवा कयूं थियूं वञनि। गुज़िरियल 5 सालनि खां प्रिया कुमारी अॻुवा आहे ऐं प्रिया कुमारीअ सां गॾोगॾु सिंध जा ॿिया बि काफ़ी सारा ॿार जेके आहिनि अॻुवा आहिनि ऐं उन्हनि जे लाइ हिन रियासत वटि को बि जवाबु न आहे। ऐं उन सां गॾोगॾु रियासत पाकिस्तान जो कोई दलाल असांखे सिंध हुकुमरान ॾिना आहिनि। उन सिंध हुकुमरान जो कमु आहे सिंधी माण्हुनि खे जेको आहे अबोझ जाहिल बणाइणु, उन्हनि खे बेअस मजबूर बणाइणु। उन्हनि जो इहो कमु न आहे त उहे सिंधी माण्हुनि जा मसइला हल कनि ऐं सिंधी माण्हुनि जा जेके महफ़ूज़ ॿार रखनि या उन्हनि जो जेको ईंदड़ मुस्तक़बिल आहे उन जे बारे में सोचनि। उनजो मक़सदु ई इहो ई आहे त असांखे तव्हां हुकूमत ॾियो, उन हुकूमत जे एवज़ तव्हांखे असां सिंध जा वसाइल, सिंध जा दरिया, सिंध जा मासूम ॿार, बहलकिल पूरी क़ौम जेका आहे उहा असां तव्हांखे लिखी ॾींदासीं। पोइ बेशक तव्हां सिंधी क़ौम सां कहिड़ो असरु कयो, असांजो उन सां को वास्तो न हूंदो। असां गूंगा ॿोड़ा बणिजी परे खां तमाशो ॾिसंदासीं। तव्हां जंहिं तरीक़े सां चाहियो फतेह खेल इलाइक़े वांगुरु सिंध खे हलायो, लेकिन असां हिन पंजाब साम्राज्य रियासत खे ॿुधाइण था चाहियूं त सिंधी क़ौम जेका लाशऊर न आहे, सिंधी क़ौम जेका आहे उहा अबोझ न आहे। सिंधी क़ौम जे पाकिस्तान ठाहिण ॼाणे थी त पाकिस्तान खे ढाहिण बि ॼाणे थी ऐं इहो बि न विसारियो त पाकिस्तान जो वजूद रखण वारा बि असां सिंधी आहियूं। ऐं जंहिं ॾींहुं असां सिंधी मुकमल तौरु सुजाॻ थी वियासीं त असांखे तव्हां घणो वक़्तु ग़ुलाम न रखी सघंदो। अञा बि तव्हां वटि वक़्तु आहे, हिकु वक़्तु दौरु हुयो, तव्हां पंहिंजी इन्हनि हरकतुनि जे करे बंगाल विञायो ऐं हिकु दौरु उहो आहे जो अॼु तव्हांजे लाइ बलोचिस्तान में गोलियुनि जा मुंहं खुली चुका आहिनि। तव्हां सिंधियुनि खे बलोचिस्तान वांगुरु उन हद ताईं पहुचण ते मजबूर न कयो। अञा बि वक़्तु आहे, अखियूं खोलियो, सिंध जो दरिया जेको आहे उनखे उन हालत में वहण ॾियो जंहिं हालत में कुदरत ख़ुदा असांजे लाइ ख़लकियो आहे। तव्हांखे को इख़्तियार न आहे जो तव्हां हज़ारे एकड़ सिंध जे माण्हुनि जूं ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि खे तरक़ीअ जे नाले तबाहीअ तरफ़ वठी वञो। तव्हांखे कंहिं इहो हक़ु ॾिनो आहे त सिंधियुनि जे हारियुनि जा जेके ख़वाब आहिनि उन्हनि ख़वाबनि खे तव्हां चिकना चूर कयो। सिंध जी ज़मीन ते सभ खां पहिरियों हक़ु सिंधी क़ौम जो आहे, सभ खां पहिरियों हक़ु सिंध जे हारीअ जो आहे। सिंध जो हारी हर ईंदड़ ॾींहं में जेको आहे बेयारो मददगार बेस बणिजंदो थो वञे। सिंध जा 200 वाॻूं वॾेरा जंहिंमें सैद सगोरा बि खोड़सारा शामिल आहिनि ऐं इन हद ताईं खणी चइजे त अरबस्तान में एतिरा सैद न आहिनि जेतिरा सिंध में आहिनि। ऐं उहे 200 सैद जेके आहिनि उहे कॾहिं सिंध जूं नियाणियूं प्रिया कुमारी जी सूरत में अगवा करे था वञनि ऐं कॾहिं जेको वेही सिंध जा सौदा था कनि, कॾहिं वेही ज़रदारी जी सूरत में सिंध जे ख़िलाफ़ु फ़ैसिला था ॾियनि। असांजो मुतालबो आहे सभ खां पहिरीं त जेको पंजाब खे गैर क़ानूनी सिंध मथां कैनाल कढी रहियो आहे उहो कंहिं पंजाब खे इख़्तियार ॾिनो आहे फौरन असांजी सिंधू मथां कैनाल कढणु बंदि कया वञनि। ॿी सूरत में त सिंध को फतेह थियल इलाइक़ो न आहे। फ़ौज कंहिंखां पुछी ऐं कंहिंजे इजाज़त सां जेको हज़ार एकड़ सिंध जी ज़मीन ते वालार करे रही आहे, उहा ज़मीन सिंधी क़ौम जी ज़ाती मिल्कियत आहे, उन ते फ़ौज जो को बि इख़्तियार न आहे। सिंध जी ज़मीन तां फ़ौजी वालार जेका आहे उहा फौरन बंदि कई वञे। उन सां गॾोगॾु सिंध जा जेके काफ़ी सारा ॿार प्रिया कुमारी समेत सिंध जा बचा जेके आहिनि उन्हनि खे फौरन बाज़ाब करायो वञे। जेकॾहिं सिंध हुकूमत में इहा सलाहियत न आहे सिंधी माण्हुनि जे ॾुखनि दर्दनि में असां बीहण जी, त सिंध हुकूमत खे कंहिं चयो आहे तव्हां कुर्सियुनि ते वियो, तव्हां असांजा ॾुख नथा ॿुधी सघो, तव्हां असांजा फ़ैसिला असांजा दर्द नथा सही सघो, त तव्हां फौरन कुर्सियूं ख़ाली कयो। असां सिंधी क़ौम पंहिंजूं कुर्सियूं पाण संभालणु ॼाणूं था। असांखे फौरन प्रिया कुमारी आज़ादु कराए ॾियो। जेकॾहिं तव्हां प्रिया कुमारी आज़ादु कराए नथा ॾियो त तव्हां उन्हनि सैदनि सगोरनि जा नाला ज़ाहिर करियो जिन्हनि वटि प्रिया कुमारी जेका अॻुवा थी रखियल आहे। ऐं उन सां गॾोगॾु असां हिन रियासत खे इहो चिता था ॾियूं जे जलालपुर कैनाल वियो त असां सिंधी ख़ामोश न रहंदासीं ऐं असां सिंध जे ऐं चेच ते नज़र रखी वेठा आहियूं। तव्हां त हज़ारे एकड़ ज़मीन था चओ पर असांखे सिंध जो पथर बि अज़ीज़ आहे। सिंध ते थींदड़ हर वार जे ख़िलाफ़ु जेसि ताईं सिंध जो हिकु हिकु बचो ज़िंदा असां विढ़ंदासीं ऐं हमेशह विढ़ंदा आया आहियूं। तव्हां सिंध जी ज़मीन तां फौरन वालार ख़तमु कयो ऐं पंहिंजा जेके वसीअ तरीक़ा आहिनि बॉर्डर ताईं इस्तेमालु कयो, छो त तव्हांजो कमु आहे बॉर्डर संभालणु। इन सां गॾोगॾु अगरि प्रिया कुमारी तव्हां ज़ाहिर कर आज़ादु नथा ॾियो त हीअ सिर्फ़ु हिते कराची जो एहतजाज न आहे। अॼु जीए सिंध महाज जे तरफ़ां पूरे सिंध में एहतजाज आहिनि ऐं असां पंहिंजे तहरीक जो जेको आहे अञा पंहिंजो दाइरो वसी कंदासीं ऐं पूरी सिंध में सरापा एहतजाज थी बणिजी बीहंदासीं जेसि ताईं असांखे असांजो अॻुवा थियल नियाणियूं वापसि नथियूं मिलनि, जेसि ताईं असांजो सिंधू दरिया जेको आहे बाज़ियाब नथो थिए।